नाज़रीन, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त 2023 हिकु ॾुखियो साल हो जेको ख़त्म थी वियो। पाक फ़ौज मुल्क सलामती ऐं तरक़ी लाइ का कसर न छॾींदी। पाक फ़ौज पारां नए साल जे मौक़े ते मुबारकबाद जो पैगाम जारी कयो वियो। जारी कयल पैगाम में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु हो त पाक फ़ौज ऐं अवाम हिकु आहिनि। हुन जो त 2024 पाकिस्तान लाइ अंदरूनी ऐं ॿाहिरीं लिहाज़ सां अहम आहे। फ़ौज ऐं अवाम हिकु आहिनि, उन्हनि जे जज़्बे खे शिकस्त नथी ॾेई सघिजे। अवां खे नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त 2023 हिकु ॾुखियो साल हो जेको ख़त्म थी वियो। पाक फ़ौज मुल्क सलामती तरक़ी लाइ का कसर न छॾींदी। पाक फ़ौज पारां नए साल जे मौक़े ते मुबारकबाद जो पैगाम जारी कयो वियो। जारी कयल पैगाम में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु हो त पाक फ़ौज ऐं अवाम हिकु आहिनि। हुन चयो त 2024 पाकिस्तान लाइ अंदरूनी ऐं ॿाहिरीं लिहाज़ सां अहम आहे। फ़ौज ऐं अवाम हिकु आहिनि, उन्हनि जे जज़्बे खे शिकस्त नथी ॾेई सघे। अवां खे नाज़रीन अहम ख़बर ॾियूं पिया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त 2023 हिकु ॾुखियो साल हो जेको ख़त्म थी वियो। पाक फ़ौज मुल्क सलामत तरक़ी लाइ का कसर न छॾींदी। पाक फ़ौज पारां नए साल जे मौक़े ते मुबारकबाद जो पैगाम जारी कयो वियो। जारी कयल पैगाम में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु हो त पाक फ़ौज ऐं अवाम हिकु आहिनि। हुन चयो त 2024 पाकिस्तान लाइ अंदरूनी ऐं ॿाहिरीं लिहाज़ सां अहम आहे। फ़ौज ऐं अवाम हिकु आहिनि, उन्हनि जे जज़्बे खे शिकस्त नथी ॾेई सघिजे।